नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त मलीर जी अदालत पारां नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मलीर में जुडिशनल मैजिस्ट्रेट नाज़िम जोखियो क़त्ल केस जे चालान ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वाक़ियो इलाइक़े में दहशतगर्दी पखेड़ण ऐं जागीरदारी निज़ाम खे मज़बूत ऐं मथे ॾियण जी कोशिश कई हुई। अहिड़ी कोशिश सबबि नाज़िम जोखियो जे क़त्ल जो वाक़ियो पेश आयो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त मलीर जी अदालत पारां नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मलीर में जुडिशनल मैजिस्ट्रेट नाज़िम जोखियो क़त्ल केस जे चालान ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वाक़ियो इलाइक़े में दहशतगर्दी पखेड़ण ऐं जागीरदारी निज़ाम खे मज़बूत ऐं मथे ॾियण जी कोशिश कई हुई। अहिड़ी कोशिश सबबि नाज़िम जोखियो जे क़त्ल जो वाक़ियो पेश आयो आहे।